आबादी हुजे ऐं सगले जेको टेबलो पेश थो पए पंहिंजो फेज़ वारो असीं उन लाइ जदोजहद कयूं था असीं उहो ई समाज कढण ऐं जोड़णु चाहियूं था उनजे करे आउं तव्हांखे कांग्रेट करियां थो मुबारकूं ॾियां थो मुकेश जी टीम सॼी ऐं हिते मुकेश जो राम जो जेको पोरियो आहे सो उहो पोरियो सजायो आहे ऐं ॿारनि जी परफॉर्मेंस समाज में पाण वटि तबक़ाती समाज आहे हिते मूं ॾिठो पिए त उहे ॿार उन्हनि परफॉर्म बि कयो जिन वटि जिन जे लाइ चइजे त आलियूं अखियूं अणभा वार जंहिंजे पेरनि में जुती कोन्हे का या कुले फाटो कंगरो मथो उघाड़ो तुंहिंजो पुॼाड़ो भेनर हिन बंबोर में सो उहे माण्हू उन्हनि जा ॿार हिते परफॉर्म पिया कनि ऐं उन्हनि जा आइडियाज़ ॾाढा वॾा आहिनि ऐं हर माण्हू पंहिंजे तख़लीक़ जे प्रोसेस में अमल में उहो हर उन सुधरियल दुनिया जे ॿार वांगुरु ज़हीन हूंदो आहे तख़लीकार हूंदो आहे पर उनखे सोसाइटी अची उन नंढड़े हिकिड़े फ्रेमवर्क में विहारे छॾींदी आहे उन जूं तख़लीक़ी सलाहियतूं भरी वेंदियूं आहिनि ऐं पंहिंजे समाज जो हूअं बि एॾो विगाणो आहे पंहिंजो उनजा इलाही मुआशी सबब आहिनि सियासी सबब आहिनि पर अॼु मूं ॾिठो त तव्हांजो ॿारु माना आर्टिस्टिक वे में परफॉर्म करे पियो त साइंटिफिक वे में बि अप्रोच आहे उनजी उनजा जेके मॉडल्स आहिनि उहे साइंटिफिक आहिनि उनजी जेका क्रिएशन आहे उहा साइंटिफिक आहे ऐं उनजो वरी जेको पंहिंजो रक्स नाच असांखे हिकिड़ो ख़्यालु हूंदो आहे पाण वटि बाबा छॾियो हुयो तकिरूं रक्स नाच त बि वञी मैथमेटिक पढ़ो हिकिड़ो जो वरी उहो हूंदो आहे त बाबा छॾियो हिनखे वरी रुगो भिटाईअ खे वञी पढ़ो पर पाण खे हिकिड़ी बैलेंस क़िस्म जी सोसाइटी जंहिंमें इंसानियत हुजे जंहिंमें तख़लीक़ी सघ हुजे जंहिंमें सलाहियतूं हुजनि जंहिंमें अॻिते वधण जी सघ हुजे उहा खपे थी त पाण जेका हीअ अॻिते वधी वियल दुनिया आहे पाण वटि हिकिड़ो वेठा आहिनि ॻोठनि जा माण्हू हुन सां मुखातिबु थियणु चाहियां थो पाण वटि हूंदो आहे ॿार पढ़ाए छा कंदे छोरे खे नौकिरी कोन मिलंदी दुनिया बॉर्डरलेस थी वई आहे हाणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे साइबर एज खां बसि अॻियां निकिरी हलिया विया आहियूं उन में रोज़गार जा मौक़ा तव्हांजो जेको तव्हांजी सलाहियत आहे तव्हांजी तख़लीक़ी सघ आहे उहा पैदा कंदी जेतोणीकि इहा सिंधी बदकिस्मती आहे जो मुंहिंजे ज़िले जे 95% स्कूलनि जी हालत इहा आहे जो हुन में ॿार नथा वेही सघनि उनजी बिल्डिंग्स जी कंडीशन ठीकु आहे की ॿिनि चइनि ॻोठनि में कंहिं वॾेरे पंहिंजी कोटा ते हिकिड़ो ॿ को स्कूल ठारायो हूंदो पर मूं त हींअर हिकिड़ो सॼो PS विज़िट कयो डोर टू डोर मूं ॾिठो त घटि में घटि उते ॿारनि जे लाइ पीअण जे पाणी जी सहूलियत त ठहियो बाउंड्री जी सहूलियत ठहियो वॉशरूम जी सहूलियत ठहियो पर छित ई कोन्हे का माण्हू ॿुगर जे वण जे हेठां माण्हू निम जे वण हेठां ॿार पिया पढ़ाइनि उहे ॿार उन्हनि में कहिड़ी तख़लीक़ी सघ पैदा थींदी पहिरीं माहौल ॾिबो आहे न ही हिन स्कूल में ही चमन ठहियो पियो आहे वण टिण आहिनि गुल ॿूटा आहिनि रुगो क्लास थोरी अट्रैक्ट कंदी आहे ॿार खे क्लास में वेठल टीचर थोरी अट्रैक्ट कंदो आहे सॼो एटमॉस्फेयर हूंदो आहे सॼो माहौल हूंदो आहे जेको ॿार खे छिके ईंदो आहे खणी ईंदो आहे ॿार त उन विंदर ऐं विरूंह वारी उमिरि में हूंदो आहे उहो असां वारे अंदाज़ में त कोन सोचींदो आहे उनखे त रांदीको खपे उनखे वण टिण खपनि उनखे गुॾियूं खपनि उनखे पंहिंजो वेल ड्रेस टीचर हूंदो असांजी ॿी बदकिस्मती इहा आहे ऐं माना मुंहिंजा उस्ताद आहिनि मोहतरम आहिनि छो जो उन्हनि वटि पढ़ियो आहियां ऐं हिकिड़े उन्हनि जे घराणे सां तलक रखां थो पर जॾहिं तव्हांजो उस्ताद ई वेल ड्रेस न हूंदो हुनखे वात में गुटको पियो हूंदो पांचो हिकिड़ो मथे हिकिड़ो हेठि टुवाल खुले ते ॿार हुन खां छो मुतासिर थींदो ॿार जो रोल मॉडल छो थींदो पर जेकॾहिं तव्हांजो उस्ताद वेल ड्रेस्ड हूंदो ऐं तव्हांजो वालदीन हींअर मूं ॾिठो पिए हिकिड़ो दोस्त आया ऐं टुवाल खुले ते गला खुलिया पिया आहिनि यार तव्हां पंहिंजे ॿार जी परफॉर्मेंस ॾिसणु आया आहियो तव्हां पंहिंजे ॿार जे बहितरीन हिकिड़े इवेंट में आया आहियो घटि में घटि तव्हांजो उन क़िस्म जो हुजणु खपे न पर छा छो त विगाण पए छो त पाण खां ई जुदा आहियूं कावड़ियल आहियूं पंहिंजी सोसाइटी सॼी ईअं लॻी पई आहे ॿियो ख़ासि तौर ते हिते उन कम्यूनिटीज़ जा माण्हू मूं ॾिठा ॿार जिन जे लाइ पंहिंजो लिखियो आहे आकाश न ॼण ही धरती आहे न ॼण ही पंहिंजी धरती आहे न ॼण ही पंहिंजो आसमान पंहिंजो असांखे उहे माण्हू आहिनि जिन वटि पंहिंजे रहण लाइ ज़मीन जो टुकड़ो कोन्हे को जिन वटि पंहिंजो अझो कोन्हे को जेके कंहिं न कंहिं ॻोठ जे चङे मुड़ुस जे वाटर जे भॾे ते उधारा वेठल आहिनि ऐं केॾी महिल बि साहब जो मूड चेंज थो थिए त उन्हनि खे चए थो भाउ हितां टपड़ खणो हाणे उहे उन्हनि सां मुखातिबु थियणु थो चाहियां त उहा खे जेकॾहिं ॿार पढ़ाए वियो न त कंहिं बि तरह जे भोतार में या ज़रूरत ई कोन थींदी हो तव्हांजी ॿाह मां झले सघे भले केर जी रामकोली जी ॿाह मां झले ॾेखारे हीअ त उन पंहिंजो हिते टायर ॻंढींदड़
पुरित जो पुट आहिनि अॼु हुनखे जेकॾहिं ज़रूरत ॾिनी आहे त उहा तइलीम ॾिनी आहे, उन सियासी सम्झ ॾिनी आहे, उन साझा ॾिनी आहे। उनजे करे ऐं नंढड़नि ॿारनि जी परफॉर्मेंस मूं ॾिठी, तव्हांजे स्कूल जी परफॉर्मेंस मूं ॾिठी, ऐं पंहिंजो उन्हनि खे जेके वालदीन वेठा आहिनि उन्हनि खे इहो चवणु चाहियां थो त पंहिंजो पाण चवंदा आहियूं यार पोइ ग़रीब आहियूं, भला ग़रीब आहियूं मेडिसिन लाइ जेकॾहिं बीमार थिए थो त अस्पताल ते वञी उधारो सुधारा पैसा वठी इलाजु कराए था अचूं। जेकॾहिं का शादी थी थिए त पंहिंजो दादू